بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، إن شاء الله إنه سلسلة فضائل الأعمال دوستن के असां पंहिंजे पाण खे ॿियनि खे जेके ॿुधनि था असांजे ग्रुप वारा, इन्हनि खे असीं हिकिड़ो फदाइल अमाल हिकिड़ो ग्रुप ठाहियूं था, जंहिंमें हर दफ़े कोशिशि कंदासीं हिकु न ॿिए ॾींहुं हिकिड़े शइ जंहिंमें अलाह जो अजुर वॾो आहे, सवाबु घणो आहे, सवले तरीक़े सां सम्झाईंदा ईंदासीं ऐं हदीस क़ुरानी सुन्नत मां, त हू इन मां फ़ाइदो वठनि इंशा अल्लाह। फदाइल अमाल जंहिंमें इंशा अल्लाह जंहिं शइ में सवाबु घणो आहे ऐं अमल सवलो आहे, सवलो थो लॻे इंसान खे, हलंदे या वेठो हूंदो या किथे बि करे सघंदो, जीअं ज़िक्र अज़कार आहिनि या बरकातूं सुन्नत आहिनि या नफ़िल आहिनि, जेके इन्हनि जंहिं फज़ीलतूं आहिनि, उहो इंशा अल्लाह मुख़्तसर करे जल्दी ॿुधाईंदासीं इंशा अल्लाह। जो कि जेकी पहिरियों दर्स आहे उहा इस्तिग़फ़ार, अलाह खां माफ़ी घुरणु। जेको बि माण्हू वेठो आहे या गाॾी में वञे थो या कमु करे बि थो, त अस्तग़फ़िरुल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह त करे सघंदो। इहो इन जो ॾाढो सवाबु आहे क़ुरान सुन्नत में। इंशा अल्लाह इन्हनि जो जेके हदीसूं अचनि थियूं मुख़्तसर करे तकिड़ो छो जो हिननि जा जे असीं कलाकनि जा कलाक वेही ॿुधाईंदासीं न, जेके फ़ाइदा आहिनि, जेके किसा आहिनि, त पोइ कोन खुटंदा। पर पहिरियां असीं इहो चऊं था त जेको इंसान खे हिन इस्तिग़फ़ार जंहिंजे ज़ुबान ते घणो हूंदो, त उनजो इंशा अल्लाह ॾोह जेके हूंदो आहिनि माफ़ थींदा वेंदा। सुन बि कहिड़ो फरमाए थो, जेतिरो बि माण्हू इस्तिग़फ़ार पढ़ंदो त गुनाह उहे निपजंदा वेंदा, यानी महू थींदा वेंदा। ऐं उनजो ॿियो बि फ़ाइदो आहे दफ़उल बला, जंहिंजे मथां का मुसीबत आहे, का बीमारी आहे, का कर्ज़ आहे, त अल्लाह ताला क़ुरान में इहो अल्लाह ताला चए थो, क़ाल अल्लाह ताला वमा कान अल्लाहु मुअद्दिबुहुम व अंत फीहुम वमा कान अल्लाहु मुअद्दिबुहुम व हुम यस्तग़फ़िरून। अल्लाह साईं चए थो त इंसान खे अल्लाह ताला कीअं अज़ाब ॾींदो ऐं हू अल्लाह खां माफ़ियूं ॿुधा घुरनि। ऐं ॿी जॻह ते अल्लाह ताला चए, यानी इहो चए थो रिज़्क़ जंहिंखे रोज़ी खपे, औलाद या पैसा खपनि, त इहो बि अल्लाह साईं चए फ़क़ुल्तु इस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा युरसिलि अस्समाअ अलैकुम मिदरारा वयुमदिदकुम बिअमवालिन वबनीन वयजअल लकुम जन्नातिन वयजअल लकुम अनहारा। अल्लाह साईं चए थो जंहिंखे अमवाल औलाद खपनि, जंहिंखे औलाद खपे, त उहो बि इस्तिग़फ़ार पढ़े, त उहो बि उनखे अल्लाह साईं चए थो क़ुरान में इस्तिग़फ़ार फ़स्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा युरसिलि अस्समाअ अलैकुम, मींहुं बारिश खपे, मींहुं खपे, खूहनि में पाणी सुकी वियो, ज़मीन सुकी वई, त उहे बि इस्तिग़फ़ार अल्लाह सां पढ़े। त युमदिदकुम बिअमवालिन वबनीन, अल्लाह साईं तव्हांखे औलाद ऐं पैसो तमामु घणो ॾींदो। वयजअल लकुम जन्नातिन व अनहारा, इन में वरी अल्लाह ताला जन्नत जे बारे में बि चए थो त वल्लज़ीन इज़ा फ़अलू फ़ाहिशतन औ ज़लमू अनफुसहुम ज़करुल्लाह फ़स्तग़फ़िरू लिज़ुनूबिहिम वमन यग़फ़िरु ज़ुनूब इल्लल्लाह वलम युसिर्रू अला मा फ़अलू वहुम यअलमून उलाइका जज़ाओहुम मग़फ़िरतुम मिन रब्बिहिम व जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहारु ख़ालिदीन फ़ीहा व निअम अज्रुल आमिलीन। हिते अल्लाह ताला क़ुरान में चए थो त जेके इस्तिग़फ़ार सदाईं ज़ुबान ते पढ़ंदा हूंदा, त उहे जन्नती आहिनि। ऐं उन खां पोइ उलमा किताबनि में लिखनि था त राहतुल क़ल्ब, दिलि जे लाइ हिकिड़ो सुकून आहे। अल इस्तिग़फ़ार युज़ीलुल हुमूम वल अहज़ान व यजलिबुस सआदा व राह लिल क़ल्ब, इंसान जे दिलि खे सुकून मिलंदो जो अल्लाह ताला जे सिर्फ़ु इस्तिग़फ़ार दिलि ते हूंदुसि। उन खां पोइ ईमान जो हिकिड़ो ताक़त थी थिए, जेको उलमा चवनि था त इन्नल इस्तिग़फ़ार यज़ीदु फ़ी क़ुव्वतिल ईमान वल अज़ीम व यजअल क़ल्ब मुतअल्लिक़न बिल्लाह। इंसान जी दिलि सदाईं अल्लाह सां टंगियल हूंदी बसि, त जिथे किथे ज़ुबान में हूंदसि इस्तग़फ़िरुल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह। ऐं इंसान जी ज़िंदगी में इहो हिकिड़ी सवली शइ आहे, जेको सदाईं इस्तिग़फ़ार पढ़ंदो हूंदो न, अल्लाह ताला उन उलमा चवंदा उन्हनि खे उन जे दिलि मां वॾाई कढंदो। ऐं वॾाई जीअं असीं तव्हां ॿुधायो क़िससुल अंबिया में, त ॾिस शैतान खे दिलि में वॾाई कीअं आई, छो जो इस्तिग़फ़ार घटि पढ़ंदो हो। इन खां वधीक जेको इस्तिग़फ़ार घणो पढ़ंदो, त अल्लाह ताला चए थो उनखे दुनिया जे अज़ाबनि मां ऐं आख़िरत जे अज़ाबनि मां बचाईंदुसि। उन खां सवाइ उलमा जेके चवंदा त अल्लाह जे रहमत जंहिंखे खपे त उहो इस्तिग़फ़ार पढ़े, ऐं जेको चाहे त मुंहिंजी दुआ अल्लाह ताला जल्दी क़बूल करे, त उनखे इस्तिग़फ़ार पढ़े। उन खां सवाइ आहे त इस्तिग़फ़ार यज़ीदु युज़क्की नफ़्स व युतहिरुहा मिनल मआसी, जेके गुनाह हूंदसि ऐं दिलि जी सफ़ाई इन सां थींदी इस्तिग़फ़ार सां।
जेको चाहींदो त अलाह सां सदाईं मां हुजां ऐं मुंहिंजी दिलि अलाह सां हुजे उन खे बि उलमा चवनि था त ज़ुबान ते भली इस्तिग़फ़ार हुजेसि वधि में वधि। ऐं उलमा जो सभु चवनि था हदीसुनि जे मुताबिक़ त जेको बि चाहे थो त मां यानी इस्तिग़फ़ार सदाईं पढ़ां त अलाह साईं उन खे जल्ब निअम दफ़अ निक़म जेके मुसीबतूं उन खां हूंदियूं परे थींदियूं ऐं रिज़्क़ जेको हूंदो उन खां वेझो थींदो। इहो क़ुर जे आयतुनि में फ़क़ुल्तु इस्तग़फ़िरू रब्बकुम जीअं सवल ॿुधाईसीं अलाह साईं तव्हांखे अमवाल व औलाद व बनीन ॾींदो। सो इस्तिग़फ़ार जा तमामु अजाइब शयूं आहिनि। इन जूं सिहतूं तमामु घणियूं आहिनि। केरु माण्हू जेको नथो नमूना घणा इस्तिग़फ़ार यादि करे सघे त रुगो अस्तग़फ़िरुल्लाह 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 इहो बि चई सघे थो। जंहिंखे अञा बि वधीक केरु यादि करे थो त वॾे में वॾी जेकी आहे इस्तिग़फ़ार अस्तग़फ़िरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैहि। इन खां सवाइ तमामु घणा नमूना आहिनि इस्तिग़फ़ार। सो इंसान भाइरो असां को हिक ॿिए खे नसीहत कयूं त इहे शइ ज़ुबान ते हुजे ऐं विसरे न इंसान खे, छो जो इन ज़िक्र सां इंसान जी दिलि सदाईं नरमाए हूंदी ऐं अलाह खां वेझी हूंदी, परे न वेंदी। सो इंसान कोशिशि करे इंशाअल्लाह हिन ग्रुप में असां जंहिं में सवाबु आहे फ़ाइदो आहे हिकु न ॿिए ॾींहुं या हर रोज़ जी फ़ुर्सत मिले त इहे माण्हू हिक ॿिए खे ॿुधाईंदा वञूं जीअं दिलि ते वेही वञनि। वल्लाहु आलम बिस्सवाब।